नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त टीवी जो मशहूर एंकर ऐं कैंपेयर तारिक अज़ीज़ लाॾाणो करे वियो आहे। तारिक अज़ीज़ गुज़िरियल कुछ वक़्त खां बीमार हो ऐं अॼु 84 सालनि जी उमिरि में फ़ौत थी वियो। तारिक अज़ीज़ 1936 में जालंधर में पैदा थियो। पाकिस्तान जे आज़ाद थियण खां पोइ हू पंहिंजे ख़ानदान सां गॾु पाकिस्तान आयो। हिन शुरूआती तइलीम साहिवाल में हासिल कई। हिन रेडियो पाकिस्तान लाहौर में पंहिंजे पेशावराना ज़िंदगी जी शुरूआत कई, जॾहिं त 1974 में पाकिस्तान टेलीफोन जी शुरूआत थी ऐं तारिक अज़ीज़ PTO जो सभिनी खां पहिरियों मर्द अनाउंस हो। हिन असल शोहरत 1975 में PTV जे मशहूर गेम शो नीलाम घर मां हासिल कई, जेको तक़रीबन 10 सालनि ताईं बिना कंहिं रंडक जे जारी रहियो। केतिरनि सालनि जे वफ़क़े खां पोइ जॾहिं नीलाम घर ॿीहर शुरू थियो त हिन जो नालो तारिक अज़ीज़ शो रखियो वियो। अहिड़े तरह हिन 40 सालनि ताईं हिन प्रोग्राम जी मेज़बानी कई। तारिक अज़ीज़ वॾे स्क्रीन ते बि पंहिंजा अदाकार जा जौहर पंहिंजी अदाकारी जा जौहर ॾेखारे। संदसि फिल्म इंसानियत 1977 में रिलीज़ थी। उन खां अलावा हिन सालगिरह क़िस्म इस वक्त के किनारे, चिराग, कहान, रोशनी का, इंसान में भी अदाकारी जा जौहर ॾेखारिया हुआ। मेज़बान तारिक अज़ीज़ 1997 में क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो हो। तारिक अज़ीज़ जे लाॾाणे ते शोबेज़ इंडस्ट्री सां लाॻापियल फनकारनि में ॾुख जो इज़हार कयो ऐं संदसि वफ़ात खे क़ौमी नुक़सान करार ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।